أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الخمر والميسر قل فيهما اسم كبير ومنافع للناس واسمهما أكبر من نفعهما يسألونك ماذا ينفقون قل العفو كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين يا فتاح يا فتاح يا فتاح رب زدني علما اے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم توکھاں شراب ऐं जुआ बाबति पुछनि था खेनि चओ त इन्हनि ॿिन्ही में वॾो गुनाह आहे जेतोणीकि इन्हनि में माण्हुनि लाइ कुझु फ़ाइदा बि आहिनि मगर उन्हनि ॿिन्ही जो गुनाह फ़ाइदनि खां घणो ज़्यादा आहे। हाणे शराब जे बारे में ही शुरूआती हुकुम पियो अचे अञा शराब मुकमल तौर हराम न कई वई आहे। हिते सिर्फ़ मुसलमाननि खे ॿुधायो पियो वञे त शराब ऐं जुआ इहे ॿई बुरियूं शयूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही में तव्हांजे लाइ नुक़सान घणा आहिनि, बड़े मामूली सा फ़ाइदा बि आहिनि। यकीनन इंसान जी हिकिड़ी अक़ल बि इन में कमु कंदी। जंहिं शइ में घणा नुक़सान आहिनि उन खां बचण जी कोशिशि कंदो ऐं जंहिंमें घणा फ़ाइदा आहिनि उनखे इख़्तियार करण जी कोशिशि कंदो। शराब हिकु तमामु नहुसत वारी शइ आहे जंहिंखां अलाह साईं हिते आगाह करे रहियो आहे त इन खां बचो, इन खां मना जो हुकुम बाद में अची वेंदो। जुआ ऐं शराब इन ॿिन्ही में कहिड़ी हिकु जहिड़ी बुराई आहे जंहिं करे अलाह ताला इन्हनि ॿिन्ही जो ज़िक्र साॻी आयत में गॾु फरमाए रहियो आहे। शराब उहा शइ आहे जेका इंसान खे हक़ीक़त खां परते कंदी आहे। हालत नशे में इंसान हक़ीक़त खां मुंहुं मोड़ींदो आहे, उनखे ख़बर ई न हूंदी आहे छा थी रहियो आहे छा न आहे, ऐं उन सां गॾोगॾु महिनत खां बि मुंहुं मोड़ींदो। शराबी महिनत कोन कंदो, शराबी में सोचींदो, घर जा सामान खणी खपाईंदो, कंहिंखां किथे फुरे लुटे वठे, हराम जो माल हासिल करे वञी शराब ख़तमु करे। साॻी बुराई जुआ में बि आहे। इंसान जुआ में बि महिनत खां मुंहुं मोड़ींदो। कॾहिं जे थोरो ₹2 जे एवज़ हुनखे ₹10 हासिल थी वेंदा, जुआ में खटे वेंदो, या कॾहिं ॿिनि उहे ₹2 ई विञाए छॾींदो त अॻियां कोशिशि कंदो त हिकिड़ो चांस वरी वठी ॾिसां, उन में बि हारींदो त वरी हिकिड़ो चांस वठां थो। हाणे जेको ॿियो चांस हूंदो त इन में हू डबल कंदो त जेका पोयां जेका नुक़सान थियो आहे त उनजी बि भरपाई करे वठे। ईअं कंदे कंदे जो हू पंहिंजो सभु कुझु विञाए वेंदो। इन में ॿियूं बि बुरायूं आहिनि। यकीनन इन्हनि शराब ऐं जुआ जे करे इंसान में पाण में लड़ाई झगड़ा बि थियनि था। अलाह फरमाए थो इन में नुक़सान घणा आहिनि। यकीनन इंसान त गौर फिक्र कंदो त 100-150 नुक़सान कढी वेंदो। शराब जे बारे में नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कुझु हदीसूं हिते बयान करणु चाहींदासीं। सही बुखारी जी रिवायत आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उमत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके ज़िना, रेशम जो पाइण, शराब पीअण ऐं ॻाइण वॼाइण खे हलाल करे वठंदा। पोइन आयतुनि में मूं इहा हदीस कोट कई आहे जंहिंमें सीक्वेंस थोरी तरतीब उन जी मां हेठि मथे कई आहे, लेकिन हदीस इहा ई आहे। अॼु बि उहो ई दौर यकीनन हली रहियो आहे जंहिंमें असां नेकी वारे अमल ते बि इन्हनि शयुनि जो इस्तेमालु करे वेठा आहियूं। अलाह असां ते रहम फरमाए। जामे तिरमिज़ी जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शराब पीतो अलाह ताला उन जी 40 ॾींहनि जी नमाज़ क़बूल न कंदो। यानी 40 ॾींहनि ताईं उन्हनि जी नमाज़ जेका इस्लाम जो अहम रुकन आहे उहा क़बूल कोन थींदी। एॾी वॾी नहुसत आहे इन शराब जी करे। जेकॾहिं तौबा कंदो अलाह ताला तौबा ज़रूरु क़बूल कंदो। यकीनन इंसान होश खां कमु वठंदो, उनखे सम्झ अची वेंदी, ऐं जॾहिं तौबा कंदो त यकीनन अलाह ताला उन ते बि माफ़ करण ते कुदरत रखे थो। अबू दाऊद जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शराब जे पीअण ऐं पीआरण वारे ते, उन जे खपाइण ऐं वठण वारे ते, उन जे निचोरण, यानी हू शराब निकिरंदो आहे खजुनि मां, अंगूरनि मां ऐं कुझु ॿियूं शयूं आहिनि हदीस में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, उन मां जॾहिं के निचोड़ींदो उन ते ऐं उन जे रस कढाइण वारे ते, उनखे खणी वञण वारे ते, ऐं जंहिं लाइ खणी पई वञिजे, इन्हनि सभिनी ते अलाह जी लानत आहे। हाणे सोचो त केॾो बुरो कारोबार आहे। अॼु असां वटि
शराब खाना सरेआम खुलिया पिया आहिनि। मज़ा लाइ कंहिं में जो केरु हुनखे बंदि कराए सघे, छो जो हुनजी सरबराही तव्हांखे ख़बर आहे कंहिंजी निगरानी में थी रही आहे। उहे केतिरनि बाअसर माण्हुनि जा आहिनि जो तव्हां मूं जहिड़ा उन्हनि जे अॻियां कुझु ॻाल्हाए बि नथा सघूं। पोइ बि यकीन के अहिड़े हक़ वारी जमायत आहे जेके उन्हनि खे ज़बान जे ज़रिए रोके रही आहे त इहो तमामु बुछड़ो कमु आहे, इन खां बाज़ अचो। अलाह उन्हनि खे हिदायत ॾिए। इब्न माजा जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शराब हरगिज़ न पीओ, छो त इहा हर बुराई जी जड़ आहे। हाणे नशे जी हालत में इंसान खे ख़बर ई न आहे, ख़बर न आहे छा छा करे। सुनन निसाई जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शराब जो आदि जन्नत में न वेंदो। पोइ अची वियो अगरि हू तौबा कंदो त यकीनन अलाह हुनजी तौबा क़बूल कंदो। पर हिकिड़ो इंसान आहे पीअंदो ई वञे थो, पीअंदो ई वञे थो, उन तौबा ई कोन कई आहे, ताजो उन हालत में उनजो मौत अची थो वञे। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो बि जन्नत में कोन वेंदो, इहो बि बदबख़्त हमेशह हमेशह जहन्नुम में ई रहंदो। तंहिंजे करे ख़ुदा रा अॼु तव्हांखे ही हदीसूं ऐं आयतूं पहुची चुकियूं आहिनि। उमेद आहे त तव्हां हिन ते गौर फिक्र कंदा। जन्नत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिकिड़ी नहर शराब जी बि आहे। जंहिं हिन दुनिया में शराब पीतो उहो उन जन्नत में शराब न पींदो, उहो उन खां महरूम रखियो वेंदो। अलाह असां सभिनी खे उहो जन्नत वारो शराब नसीब फरमाए जंहिंमें न नशो हूंदो ऐं न ई इंसान हुन में मगन थींदो। असल उम्दा शराब त उहा ई आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां इहो पिणु पुछनि था त उहे छा ख़र्च कनि, यानी कहिड़ी शइ आहे जेका असां ख़र्च कयूं, असांखे ॿुधायो। खेनि चओ त ज़रूरत खां वधीक जेको अथव से अलाह जी राह में ख़र्च करियो। अहिड़ी तरह अलाह तव्हां लाइ आयतूं खोले खोले बयानु करे थो त मन अवां गौर ऐं फिक्र कयो। हाणे असल कानून त इहो ई आहे त तव्हां पंहिंजी जेका ज़कात अदा कई त हाणे बाक़ी जेको तव्हांजो हलाल कमायल माल आहे उहो तव्हांजो ई आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे उनखे तव्हां जाइज़ तरीक़े सां जीअं तव्हां चाहियो इस्तेमालु करे सघो था। पर हिकिड़ो दर्जो आहे परहेज़गारी जो, मुत्तक़ी जो। उन जे लाइ अलाह फरमाए रहियो आहे त जेको तव्हांखे ज़रूरत खां वधीक आहे उहो अलाह जी राह में ख़र्च करे। हाणे इंसान पंहिंजूं पंहिंजूं ज़रूरतूं ॾिसे त मुंहिंजूं ज़रूरतूं छा आहिनि। हिकिड़ी दुनिया जी ज़िंदगी आहे जेका चंद ॾींहंनि जी, चंद सालनि जी ज़िंदगी आहे। ॿी आख़िरत जी ज़िंदगी जेका हमेशह जी ज़िंदगी आहे। हाणे इंसान भेट करे त छा हू दुनिया जी ज़िंदगी खे तरजीह ॾियणु चाहे थो या आख़िरत वारी ज़िंदगी। जेतिरो वधीक अलाह जी राह में ख़र्च कंदो त उहो उन जे लाइ आख़िरत वारे अकाउंट में जमा थींदो वेंदो, बल्कि मल्टीप्लाई थींदो वेंदो। केतिरे क़दुरु मल्टीप्लाई थींदो इहो अलाह ख़ुदि ॼाणे थो। क़ुर में फरमाए थो त मां चाहियां त तव्हांखे बेहिसाब रिज़्क़ ॾियां, दुनिया ऐं आख़िरत लाइ। यानी अलाह इहो नथो चाहे त तव्हां दुनिया में ग़रीब रहो या मुफ़लिस रहो, न, दुनिया में बि तव्हां ख़र्च करियो, दुनिया में बि तव्हां सहूलियतूं हासिल करियो, तव्हांखे बि आराइशूं मिलणु घुरिजनि, तव्हां बि उन मां फ़ाइदो वठो। पर भेट ज़रूरु रखिजो। ईअं न थिए जो सिर्फ़ु दुनिया में ई मगन रहिजी वञे, आख़िरत जे लाइ तव्हां वटि कुझु ज़ख़ीरो ई न हुजे। इस्लाम इहो हरगिज़ नथो चाहे त तव्हां रहबानियत इख्तियार कयो, यानी जंगलनि में या कुंडुनि में किथे वञी वेही सिर्फ़ु अलाह जो ज़िक्र कंदा रहो, बाक़ी दुनिया खां बिल्कुलु लातालगी हुजे तव्हांजी। न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खां मना फरमायो आहे। दुनिया में रही करे तव्हां आख़िरत खे हासिल करियो। ऐं इहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां यतीमनि बाबति पुछनि था, चओ त उन्हनि लाइ भलाई करणु बहितर आहे, ऐं जेकॾहिं उन्हनि सां मिली जुली रहो त आख़िर उहे अव्हां जा भाइर आहिनि। ऐं अलाह खे बदनियत ऐं नेकनियत जो चङीअ तरह इल्मु आहे, ऐं अलाह ताला चाहे हा त अव्हां ते हिन मामले में ज़रूरु सख़्ती करे हा। बेशक अलाह ज़बरदस्त ग़ालिब निहायत हिकमत वारो आहे। मकी सूरतुनि में इहो हुकुम अची चुको हुयो त तव्हां यतीम जे माल जे वेझो बि न वञो सवाइ नेक इरादे जे। छो जो यतीम बि घर जो हिसो ई आहे, हुनजो बि माल अलॻि सां पियो आहे। त पोइ माण्हू छा कंदा हुया, जॾहिं कुझु घर में देगड़ी बि चढ़ंदी हुई, जेको खाधो पचंदो हो त यतीम जे माल मां बि खणंदा हुआ, उन मां ख़ुदि बि खाईंदा हुआ, हुनखे बि खाराईंदा हुआ। पोइ किथे किथे हू ईअं बि कंदा हुया त यानी पाण सुठो खाधो पाण, यानी सुठियूं सुठियूं बूटियूं हू पाण खाई वठंदा हुआ, या हुनखे हॾा या छिछड़ा मिली विया, हालांकि माल हुनजो बि इस्तेमालु थियो हुयो। त अलाह ताला फरमाए थो त इन नियत सां तव्हां हुनजे माल जे वेझो न वञो
हाँ, अहिड़े तरीक़े सां तव्हां उनखे इस्तेमालु करियो जो तव्हांखे बि फ़ाइदो थिए ऐं हुननि खे बि नुक़सानु न पुॼे। हाणे छो जो साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हू त हर ॻाल्हि में वधि खां वधि ख़्यालु कंदा हुया त किथे असां बेख़्याली में बि गुनाह में न मुब्तला थी वञूं। त हुननि छा कयो त हुननि पंहिंजो खाधो अलॻि ऐं यतीमनि जो खाधो अलॻि बि कयो, यानी हिकु ई वक़्तु ॿ डेगड़ियूं चढ़नि पियूं जिन में हुननि जे लाइ बि ॾुखियाई हुई त ॿ कम थी रहिया हुआ हिकु ई वक़्त में। त अलाह ताला फरमायो त मूं तव्हांजे लाइ आसानी कई आहे। मूंखे ख़बर आहे त तव्हां मां नेक नियत केरु आहे, बदनियत केरु आहे। तव्हां गॾु ई खाधो पचायो, सुठो तव्हां बि खाओ, सुठो हुननि खे बि खारायो। बसि मुंहिंजो मक़सदु इहो हो त तव्हां जल्दी जल्दी में हुननि जो माल बदनियती सां हड़प न करे छॾियो। मूं इन मामले में तव्हांजे लाइ आसानी चाहिए आहे, का ॾुखियाई न रखी आहे तव्हांजे लाइ। सही बुखारी जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू कंहिं यतीम जी परवरिश करे थो त उहो माण्हू ऐं मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में ईअं गॾु हूंदासीं। यानी ॿ आङुरियूं मिलाए करे पाण फरमाइनि था त असां ॿई जन्नत में हीअं गॾु हूंदासीं। तिरमिज़ी जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां ऐं यतीम जी किफ़ालत करण वारो जन्नत में ईअं वांगुरु हूंदासीं। ऐं तव्हां मुशिरक औरतुनि सां निकाह न करियो जेसीं ताईं उहे ईमान न आणीनि। ऐं यकीनन हिकु मोमिन बानी आज़ाद मुशिरकियाणीअ खां बहितर आहे जेतोणीकि उहा मुशिरकियाणी अव्हांखे ॾाढी पसंदि हुजे। ऐं पंहिंजियुनि औरतुनि जा निकाह पिणु मुशिरक मर्दनि सां कॾहिं बि न कजो जेसीं ताईं उहे ईमान न आणीनि। ऐं यकीनन हिकु मोमिन ग़ुलाम आज़ाद मुशिरक मर्द खां भलो आहे, तोणे उहो मुशिरक तव्हांखे ॾाढो वणंदो हुजे। इहे माण्हू तव्हांखे दोज़ख जी बाहि ॾांहुं सॾीनि था ऐं अलाह तव्हांखे पंहिंजे हुकुम सां जन्नत ऐं बख़्शिश ॾांहुं सॾे थो। ऐं अहिड़ीअ तरह अलाह पंहिंजियूं आयतूं इंसाननि लाइ खोले खोले बयानु करे थो त मन न उहे नसीहत पिराइनि। तव्हां काफ़िर सां शादी नथा करे सघो, तव्हां मर्द हो त हुनजी औरत सां शादी नथा करे सघो, या तव्हां अगरि औरत आहियो त हुननि जे मर्दनि सां शादी नथा करे सघो जेसि ताईं उहे ईमान नथा आणीनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त हेज़ लाइ छा हुकुम आहे, यानी महावारी जेका औरतुनि खे अचे थी उन बारे में तव्हां खां पुछी रहिया आहिनि। खेनि चओ त उहा पलीती ऐं तकलीफ़ जी हालत आहे, तंहिं करे हेज़ दौरान पंहिंजुनि ज़ालुनि खां परे थियो ऐं एसी ताईं खेनि वेझा न वञिजो जेसीं ताईं उहे पाक साफ़ न थियनि। पोइ जॾहिं हू पाक थियनि त उन्हनि ॾे वञो जीअं अलाह तव्हांखे हुकुम कयो आहे। बेशक अलाह तौबा कंदड़नि ऐं पाक ऐं साफ़ रहंदड़नि सां मोहबत करे थो। तव्हांजूं ज़ालूं तव्हांजी खेती आहिनि, तव्हांखे इख़्तियार आहे त जहिड़ी तरह चाहियो पंहिंजी पोख में अचो ऐं पाण लाइ चङा कम अॻिते मोकिलियो ऐं अलाह जी नाफ़रमानीअ खां डिॼो। ऐं चङी तरह ज़हन नशीन करियो त हिकु ॾींहुं अव्हां पंहिंजे रब सां ज़रूरु मुलाक़ाती थियण आहियो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। तव्हांजूं ज़ालूं तव्हांजूं खेती आहिनि ऐं खेती में छा कंदा आहियूं, फ़सुलु हासिलु कंदा आहियूं। ऐं फ़सुल बि यकीन कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि फ़सुलु हुजे। हीअ बि तव्हांजे लाइ खेती जी मिसल आहिनि, तव्हां हिन मां फ़सुलु हासिलु करियो। ऐं तव्हांजो फ़सुलु छा आहे, यकीन तव्हांजी औलाद। पहिरें वक़्त में इंसाननि जी मिल्कियत ऐं उन्हनि जी ताक़त उन्हनि जी औलाद हूंदा हुया, ऐं ख़ुशूसन उन्हनि जा पुट। ऐं वधि खां वधि पुट हुजणु उन्हनि जे लाइ यकीनन पुढ़ाइप जी बि हिकिड़ी उमेद आहे। पुढ़ाइप में बि उन्हनि जे लाइ हिकिड़ी ताक़त आहे, उन्हनि जो सहारो आहे। अॼु अफ़सोस सां असां वटि अलाए कहिड़ो फितनो अची चुको आहे जो चयो पियो वञे बचे दोही अचे। इन जेतिरा तव्हांजा घटि ॿार हूंदा ओतिरा तव्हां ख़ुशहाल रहंदव। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां तव्हांजी घणाईअ ते क़यामत वारे ॾींहुं फ़ख्रु कंदुसि। यानी मुंहिंजी उमत जी जॾहिं वधि खां वधि मुंहिंजी उमत हूंदी मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख्रु थींदो क़यामत वारे ॾींहुं। अॼु बि ग़रीबनि वटि यकीनन 7, 8, 9, 10, 12 ॿार बि आहिनि। बसि इहा ख़बर न आहे किथां असां वटि इहो रिवाज अची वियो आहे। ख़ासि उन्हनि माण्हुनि वटि जिन वटि कमाई जा ज़रिया बि जाम आहिनि, ॿार बि उन्हनि जा ई घटि आहिनि। दुआ आहे त अलाह असांखे सम्झ अता फरमाए। व आख़िर दुआना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।